तो आफियत चाहीं तो पंहिंजे सिर जो बचरन जो ख़ैर घुरी तो त पंहिंजो बचाव कर, वॾी तकरीर न कर, लंबी तकरीर न कर। पर फ़क़ीर जॾहिं त पाण वॾा ऐं लंबा आहिनि त तकरीर बि लंबी थी। फ़क़ीर लंबा आहिनि, चौड़ा आहिनि, फ़क़ीरीअ में मथे आहिनि, अल्लाह जी ज़िक्र करण वारा आहिनि, ख़ैर ख़ैरात सां प्यार अथनि। पर मूंखे कॾहिं बि को देगड़ो भत जो खणी ॻोठ कोन ॾेई विया। केॾी सुभान अल्लाह था चओ, छा तव्हांखे मिले थो? तव्हांखे भाई त भत ॾियनि था तॾहिं सुभान अल्लाह जी रण लाइ वेठा आहियो। सुना मुंहिंजे हबीब करीम जा आशिक़ो, रब जे नाले ख़ैर करण हीअ बि वॾी बरकत आहे, हीअ बि वॾी भलाई आहे। हिन में बि वॾो अल्लाह ताला जो एहसान आहे, करम आहे। अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए, इहा हिम्मत अता फ़रमाए, थोरे मां थोरो, घणे मां घणो रब जे नाले ॾींदा रहूं त रब राज़ी थी पए। अल्लाह ताला फरमाए थो, मन जा बिल हसनत फलहू अशर अमसालिहा, जेको हिकु नेकी आणींदो मूं अल्लाह वटि उन जी लाइ उन खां ॾहूण ते दर्जो आहे। हिकिड़ी नेकीअ ते ॾहूण जो दर्जो। तव्हां ॿुधायो, हिकिड़ो गिरह जंहिं लंगर जो खाधो उन ते फ़क़ीरनि खे ॾहूण ते गिरहनि जो दर्जो मिलंदो। पर जंहिं न देग खे तरो वठरायो, ॿुधायो उन जा त अलाह छा दर्जा हूंदा, उनखे खाइण जा दर्जा। फ़क़ीरनि खे अल्लाह जे नाले ते पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि जी नियत सां खाराइण जा दर्जा मिलंदा, ख़ैरात ॾियण जा दर्जा मिलंदा। ऐं इहो बि कंहिं कंहिं में हूंदो आहे। असांजा महिरबान सिंध जा अमीर, ज़मींदार, वापारी, पैसे वारा, उहे बि ख़ैर ख़ैरात कनि था, पर ईअं रुखी मानी माण्हुनि खे खाराए छॾींदा। अल्लाह जा बाना तव्हां उन्हनि जे कननि ताईं अल्लाह जे क़ुरान जो आवाज़ु पहुचायो, उन्हनि जे कननि ताईं नबी साईं जे दुरूद जो आवाज़ु पहुचायो, उन्हनि जे कननि ताईं हसनैन करीमैन जे शान जो आवाज़ु पहुचायो, सुहिणे शेरे ख़ुदा ऐं ख़ातून जन्नत जे शान जो आवाज़ु पहुचायो। उन्हनि जी शान खे बुलंद ऐं बाला जेको रब कयो आहे, उहो माण्हुनि खे ॿुधायो त बाबा हिननि जो हेॾो वॾो शान आहे, हेॾी सखावत हुई, हेॾी महिरबानी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वॾो सखी ऐं वॾो महिमान नवाज़ हो। हिकु भेरे पाण मके मां ॿाहिरि निकितो, वञी पियो, अबू जहल अॻियां फिरी आयसि। अबू बकर केॾे थो वञी? चई त मको शरीफ़ छॾे थो वञा। चई छो थो छॾे वञी? चई तुंहिंजी काफ़िरनि मूंखे तंग कयो आहे त मको छॾे वञ। अबू जहल चयो, मको तोखे छॾणु कोन ॾींदासीं। ॿिया काफ़िर भॼी आया। अबू जहल तो छा ॾिठो आहे अबू बकर में? चए थो, बेवकूफ़ हो, तव्हां बि ॾिसो पिया रोज़, पर ॾिसण वारियूं अखियूं अलाह केॾां कयूं अथव। अव्हां खे ख़बर आहे त मके में अंधड़ा, मंडड़ा, जॾड़ा, बीमार, कमज़ोर, मिसकीन रहनि था। सिजु लहे थो, हर को मानी खाई पेट भरे सुम्ही थो रहे। इहो अबू बकर सिद्दीक़ ई आहे जेको मथे ते माननि जो खारो खणंदो आहे ऐं भाॼी खणंदो आहे ऐं दर दर ते वञी दर खे छड़काए उन घर वारनि खे ॿाहिरि सॾे, चवंदो आहे, बा तुंहिंजे घर में घणा भाती आहिनि, जेतिरा ॿुधाईंदो ओतिरी मानी ऐं भाॼी उनखे ॾींदो आहे त खाई ढह कर ऐं अल्लाह जो शुक्र कर। असां वटि मदरसनि में तालिब पढ़नि था, उन्हनि खे चवंदा आहियूं, बाबा ॻोठ वॾा आहिनि, उन ॻोठनि में वञो, तालिब ईंदो, हिकिड़ी हिकिड़ी मानी मिली,
तब गंज थी वेंदव ऐं उहे वेंदा आहिनि त माण्हू उन्हनि खे वाकई मानी ॾींदा आहिनि। उहे खाई राति वारी बचाए वरी खारे जे हेठां रखे सुबुह जो वरी उन सां नाश्तो कंदा आहिनि। मदरसनि जो कमु हलंदो ई आहे। हींअर कणिक लथी आहे, जेकॾहिं हर ज़मीनदार भली नंढी ज़मीनदारी हुजे हिक हिक ॿोरी अल्लाह जे नाले ते मदरसे वारे खे ॾे त केतिरो न रब करीम उनखे अजुर ॾींदो। पर ॾियण जे बजाए ठठूर कंदा, चथर कंदा, चर्चा कंदा, खिलूं कंदा। अब हाणे पिननि ई था, अब हाणे हीअं था कनि, अब हाणे हीअं था कनि। पर मां मदरसनि वारनि खे चवां थो त भली खिलनि, लख भेरा खिलनि, हज़ार छा करोड़ भेरा खिलनि, इहे खिलंदा रहनि ऐं महबूब अव्हां खे मिलंदा रहनि। मुस्तफ़ा मिले, महबूब राज़ी थिए, उन जी दिलि तव्हां सां राज़ी थिए, अव्हां खे अजुर एॾो मिलंदो जो हे खिलूं तव्हांखे यादि न बीहंदियूं। अव्हां खे अल्लाह ताला खिलूं छा मिलूं ॾींदो, अन खुट खज़ाना ॾींदो। पर रुॻी दिलि झलियो ऐं पंहिंजे घरनि में बि पंहिंजे ॿचड़नि खे सम्झायो त ग़रीबनि खे ॾिबो त रब ॾींदो, रब वधाईंदो। हिक जंग जो हुज़ूर ऐलान कयो। घणो टाइम थियो आहे बा? पोणा सॼा अञा न थिया आहिनि। तो अहिड़ो को फीणू पढ़ियो अथव वाचुनि ते जो चुरनि ई कोन थी। हा बसि वारो कजां को हणजांसि तूं, बाक़ी विया त चुप करे वेठा। नबी पाक जी ज़ात जो प्यारो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु शहर खे छॾे निकितो। अबू जहल जहिड़ो कट्टर काफ़िर अॻियां आयो। अबू बकर केॾे थो वञे, मको छॾे थो वञा, छाजे लाइ? तुंहिंजा काफ़िर मूंखे कलमूं पढ़णु नथा ॾियनि, क़ुरान पढ़णु नथा ॾियनि, ज़ोर सां वॾे आवाज़ सां तिलावत करणु नथा ॾियनि। जिते मां दीन जो कमु नथो करे सघां उते छाजे लाइ वेहां? तव्हां न घर में क़ुरान पढ़ंदो तव्हां केरु वढ़ंदो? ॻाल्हायो थोरो ॾाढा साईं, भत घणो ॾिजो। हा जाम खुटी पए त मूं वारे पाटोड़े मां बि खणी वञिजो, पर थोरो ॻाल्हायो। अबू बकर सिद्दीक छो थो वञे? चई तुंहिंजे मके जा काफ़िर मूंखे विढ़नि था, विहण नथा ॾियनि। ॾोह कहिड़ो अथई? चई को बि ॾोह कोन्हे, पर राति जो मां पंहिंजे कमरे जी छित ते चढ़ी अल्लाह जो क़ुरान ॾाढिया पढ़ंदो आहियां। ही चवंदा त क़ुरान ॾाढिया न पढ़, पाण में हिक ॿिए खे बि चवंदा हा ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्ग़ऊ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। हिन क़ुरान खे न ॿुधो, क़ुरान पढ़जे त लुड़ कयो, शोर कयो, तव्हां ते कननि ते क़ुरान जो आवाज़ न अचे त काफ़िर थकिजी पवंदा ऐं पढ़णु बंदि करे छॾींदा। पर आहे ॻाल्हि ईअं कान। क़ुरान त अहिड़ो आहे जो अल्लाह फरमाए थो लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। अल्लाह फरमाए थो असां क़ुरान जेको नाज़िल कयो आहे इहो आम किताब न आहे, रवाजी ॻाल्हि न आहे। इन जी पढ़ण सां दिलि में नूर पैदा थींदो आहे, इश्क़ हुज़ूर पैदा थींदो आहे, क़ल्ब जी रोशनी पैदा थींदी आहे, बुतनि खां बेज़ारी थींदी आहे, शिरक खां नफ़रत थींदी आहे, कुफ़र खां माण्हू परे वेंदा आहिनि। इहो क़ुरान पढ़ी वरी पढ़ो, पढ़ी वरी पढ़ो। एतिरो त पावर वारो आहे जो मां अल्लाह जे
क़ुरान खे जबल ते लाहियां हा त जबल खे ॾिसी हा त टुकरा टुकरा थी वञे हा। जॾहिं जबल में क़ुरान पाक जी सहन जी ताक़त नाहे त माण्हू केरु आहे जो सही सघे। क़ुरान पाक सां मुहबत जो दलील आहे उनखे घणो पढ़नि, उनखे सम्झणु, उनखे ठाहे ठाहे पढ़नि, या जिन खे माना अचे थी उन्हनि आलमनि खां क़ुरान पाक जी माना सम्झण ऐं सिखणु। इन तरीक़े सां इंसान अल्लाह जे क़ुरान करीम खां वाक़िफ़ थींदो। ताज़ीम जिसने की है हक़ के कलाम की, ताज़ीम जिसने की है हक़ के कलाम की, हक़ ने उसी पे आतश दोज़ख हराम की। बरीब ताज़ीम जिसने की है हक़ के कलाम की, ताज़ीम जिसने की है हक़ के कलाम की, हक़ ने उसी पे आतश दोज़ख हराम की। अल्लाह कंदो क़ुरान करीम जे सदके असां तव्हां ते महिरबानियूं थींदियूं, थियनि पियूं ऐं थींदियूं रहंदियूं। अल्लाह करे त असांजा नौजवान बच्चा, असां जूं न्याणियूं, असां जूं भेनरूं माइरूं, अल्लाह करे त सभई क़ुरान करीम खे चंबड़नि, सभई क़ुरान करीम पढ़नि, सभई क़ुरान करीम सां दिलि लॻाइनि। जंहिं बि क़ुरान सां दिलि लॻाई उन जा अल्लाह ताला ॿई जहान सुहिणा थो करे। हुज़ूर सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मां हिकु रब्बानी आलिम, सालिह ऐं नेक आलिम खां हिंदूअ सुवाल कयो त मौली साहिब हिकिड़ी सुवाल जो जवाबु ॾे। कहिड़ो जवाबु ॾियां? जीअं असांजा मंदर कई साल जहिड़ा आहिनि तहिड़ा बीठा आहिनि, अव्हां जूं मस्जिदियूं जल्दी शही थी थियूं वञनि। छो? वजह छा आहे? माना हक़ ते असी आहियूं न, तॾहिं असांजा मंदर बीठा आहिनि। हो आलिम रब्बानी आलिम हो, उन चयसि त तूं पंहिंजा जेके भोपा अथई, हिंदू अथई, इहे सभु वठी आ मंदर में, मां बि थो अचां। पोइ थो फ़ैसिलो ज़ाहिर थी त तव्हांजो मंदरु सही आहे या असांजी मस्जिद सही आहे। मंदर में आया हिंदू 500 खनि हुया, ही 1-2 हुया। जॾहिं अंदरि गया त हुन मुस्लमान फरमायो तव्हां पंहिंजे बुतनि खे सम्झायो त पाण संभाली न किरी न पवनि, मां डंडू धक कोन हणंदुसानि, मां सिर्फ़ु क़ुरान पढ़ंदुसि। पोइ वरी तव्हां भली पंहिंजो किताब पढ़ो। हू 500 माण्हू गॾु हा, हिंदुनि जा पेशवा कठे हा। हिन अल्लाह जे वलीअ उन मंदर में बि क़ुरान करीम शुरू कयो। लव अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिल रअयतहू ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। जेकॾहिं असीं इन क़ुरान खे जबल ते लाहियूं हा त मुंहिंजा महबूब जबल खे ॾिसी हा त ख़ुदा जे ख़ौफ़ खां टुकड़ा टुकड़ा थी वञे हा। मुस्लमान चयो दादा तव्हां अॻु में पंहिंजा किताब पढ़ो, मां ॿुधां पोइ वरी मां पंहिंजो पढ़ां। चयो न अॻु में तूं पढ़। हिंदू ज़िद्दी हा, मुसलमान शुरू कयो। लव अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिल रअयतहू ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। जेकॾहिं असीं हिन क़ुरान खे जबल ते लाहियूं हा त तूं ॾिसी हा त टुकड़ा टुकड़ा थी वञे हा।
महबूबन करीम जी ज़ात बरकात उम्मत जे वली मंदर में बीही इहा आयत पढ़ी तो मंदर ठका ॾिना, भितियूं टुटी पयूं, बुत भाया थी भोरा थी किरी पिया। ऐं ही अल्लाह जे क़ुरान जी आयत में रहियो, पोइ हुननि सभिनी खे मञणो पियो त वाकई क़ुरान क़ुरान। असीं कूड़ी साख खणण लाइ क़ुरान ॾे भॼंदासीं, कंहिंजो बचिरो मारे पोइ वरी मेड़ करे क़ुरान खणी वेंदासीं, वरी छा कंदासीं, 7-8 मायूं वठी ईंदासीं, बाबा हिकु न्याणी 7 क़ुरान। वाकई चऊं था न, हिकु न्याणी 7 क़ुरान। हर औरत खे महीने महीने वारो रतु ईंदो आहे, हेज़ जंहिंखे चओ, ॿार ॼण खां पोइ निफ़ास जो रतु ईंदो आहे, ऐं उन दौरान उहा निमाज़ बि नथी पढ़ी सघे, सजदो बि नथी करे सघे। जेका पलीद थी वई उनखे तव्हां 7 क़ुरान बनायो त पोइ मुंहिंजा अदा मुंहिंजे रब जी क़ुरान जी इहा बेअदबी न आहे त ॿियो छा। अल्लाह जे क़ुरान जी इज़त कयो, अल्लाह जे क़ुरान जी तज़ीम कयो, अल्लाह जे क़ुरान खे प्यार ऐं मुहबत सां पेश अचो। वज़ू करे साफ़ थी, जे मथो मेरो अथव त गुस्ल कयो, पोइ वेही अल्लाह जे क़ुरान खे खोले चपनि सां चुमी अखियुनि ते रखे ऐं पोइ वेही तिलावत ऐं दौर कयो त ख़ुदा तव्हां ते करम जा ककर वसाए छॾे। अल्लाह जे क़ुरान खे रवाजी शइ न सम्झे, कंहिंजो खून करे पोइ वरी खणंदासीं क़ुरान, वरी ॿिया छा चवंदा था, क़ुरान मोटाए छॾी। अदरा तुंहिंजे बच्चनि ते न काती वहे त क़दुरु पइजी वञे, तुंहिंजे बच्चनि ते जे बंदूक हले त क़दुरु पइजी वञे, पर अल्लाह ताला तुंहिंजे दिलि में रहम पैदा करे जो ॿियनि जे बचनि ते रहम करी, उन्हनि जे बि हाल ते रहम करी। ख़ुदा खां दुआ घुरो त रब सॼे जहान जे बचनि जी हिफ़ाज़त करे, उन्हनि जी निगहबानी करे, उन्हनि जी निगहदाश्त करे, उन्हनि जे मथां पंहिंजे महिरबाननि खे वसाए, उन्हनि खे दीनी दुनियावी नेमतनि सां मालामाल करे। अल्लाह ताला फ़कीर साहब जन जो ही प्रोग्राम करण, प्रोग्राम मल्हाइण क़बूल करे, संदन वॾड़नि जे मथां अल्लाह ताला रहमत जूं बूंदूं वसाए, संदन सिरनि ऐं बचनि ते बि अल्लाह ताला बे इंतिहा भलायूं करे। मूं ज़ईफ़ बीमार पीर सन खे बि अल्लाह ताला तौफ़ीक़ ऐं ताक़त ॾे, जो माइन अभरे हाल में बि फ़कीर साहबनि खे अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे। उन्हनि जी इज़त कंदे, उन्हनि जो एहतराम कंदे, उन्हनि सां मुहबत जो सबूत ॾींदे ऐं संदन ख़िदमत में आयो आहियां। अल्लाह ताला तव्हांजो ॿुधणु अचणु वेहणु क़बूल करे, मुंहिंजो अर्ज़ु करणु क़बूल करे। ख़ुदा तव्हां सभिनी जा बेड़ा पार फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।